चेयरमैन बशीर कुरैशी 10 अगस्त 1959 ते रतेदरे शहर में जन्म वरतो। 1976 में हुन जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन में शमूलियत सां पंहिंजे सियासी कैरियर जी शुरुआत कई। 1981 में सियासी सरगर्मियुनि सबब खेसि ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम मां बेदख़ल कयो वियो। 1986 में हू जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जो मरकज़ी सदर चूंडिजी वियो। सिंध सां गैर मशरूत मोहब्बत जिस्मानी तौर कदावर हिन अलबेले मुड़स खे क़ौमपरस्त सियासत जी भी कदावर शख्सियत बणाए छॾियो। सिंध में जदीद क़ौमपरस्ती जे बानी साईं जीएम सैद जे विछोड़े खां पोइ ईअं पियो लॻो शायद सिंध में क़ौमपरस्त सियासत खे हिक वॾी ब्रेक लॻी वेंदी, पर ईअं न थियो ऐं ईअं न थियण में बशीर कुरैशी जो हिकु अहम ऐं तारीख़ी किरदारु रहियो। बशीर कुरैशीअ जी पहिरीं सुञाणप मार्शला वारे दौर में ज़ुल्फ़कार भुट्टो जी शहादत खां पोइ वारी कावड़ियल सिंध जी नुमाइंदगी कंदड़ हिकु शागिर्द अॻुवाण तौर साम्हूं आई। साईं जीएम सैद जे विछोड़े इन शागिर्द अॻुवाण खे जवानीअ में ई अहिड़ी बुज़ुर्गी ऐं तक़दुस अता कयो जो संदसि हम उमिरि ई न पर पीरसन माण्हुनि जूं अखियूं बि संदसि एतिराम में झुकी पई वयूं। सिंध सां मुहबत जे पादाश में बशीर कुरैशीअ खे जेल थाणनि जे क़ैदोबंद ऐं तशद्दुद जूं अज़ियतूं बि भोगणियूं पयूं, जिन खे हुन आशिक़ जो मरक सम्झंदे वॾे एज़ाज़ सां ॻाट ऊचो करे क़बूल कयो। संदसि चपनि ते कॾहिं बि का दाह या बिड़क न ॿुरी। मूंखे पंहिंजी आज़ादी जी का ख़ुशी कोन्हे का, छो त मूंखे बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो। सिंध खे बंजर बणाईंदड़ रिथा कालाबाग डैम हुजे या परॾेहिनि जी आबादकारी, एकता जा ॾियारा हुजनि या क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे लाइ मिंथ मेड़ काफ़िला, ही मुड़ुस सभिनी खां अॻरो सभिनी खां अॻभरो। बबरलोई बाईपास, सखरवारी पुल, बदीन, ठट्टे, लाड़काणे, रतेदेरे, हैदराबाद ऐं कराची समेत सिंध जो उहो कहिड़ो शहर आहे जिते बशीर कुरैशी सिंध जे हक़नि लाइ एहतजाज न कयो हुजे, धरणो न हयो हुजे। सिंध सां इन बेलोस मुहबत ई खेसि सिंध वासियुनि जे नज़र में मोहतरम ऐं मोतबर बणाए छॾियो हो। फौरी तौर ते केएसी जे मुलाज़िमनि खे बहाल कयो वञे ऐं केएसी में निजकारी वारो ठेकेदारी सिस्टम ख़त्म करे केएसी खे सरकारी तहवील में ॾिनो वञे, छाकाणि त सॼी सिंध जे अंदरि हिन लोड शेडिंग जी ज़िम्मेवार बि केएसी आहे। सिंध खे जेकॾहिं अक़लियत में ॾेखारण जी कोशिश थी त उहा जेका शऊरी तौर उन जी शुरूआत वॾनि शहरनि खां थी चुकी आहे। सिंधी वेड़ा रहनि पिया, ॻोठ रहनि पिया, उहे उते अञा ताईं ॻणप न थी आहे, अमलो न पहुतो आहे, शिकायतूं आहिनि, हिकु धांधली पिया कनि, ॿियो असांखे रहाइनि पिया, टियों असांजी सही तरह सां घर शुमारी नथी थिए, वॾा वॾा कुटुंब, वॾियूं फैमिलियूं असांजूं रहायूं पयूं वञनि, 10-20 घरनि खे बि हिकु घर काउंट कयो थो वञे। रोडनि ते बि ईंदासीं, एहतजाज बि कंदासीं, असां उन्हनि खे न त पाण वञी घर शुमारी बि करे असां पंहिंजा अंग घर बि पधरा कंदासीं ऐं पोइ उहे हुकूमत खे मञणा पवंदा। जीअं सिंध हलचल सां वाॻियल कारकुननि लाइ त बशीर कुरैशी हिकु देवमालाई किरदारु हो। बशीर कुरैशी पुलिस जे सख़्त पहरे बावजूद कीअं न हिकु पीरसन औरत जो अछो बुरको पाए हिकु धरणे में शामिल थियो हो। मार्शला जे दौर में संदसि गिरफ़्तारीअ लाइ जॾहिं समूरे रतेदरे शहर खे कड़ो चाढ़ियो वियो त हू केॾी न होशियारीअ सां सिपाहियुनि खे हकलूं कंदे मुड़सीअ सां घेरो टोड़े निकिरी वियो हो। बशीर कुरैशी सां मंसूब अहिड़ा केतिरा ई किस्सा ऐं दास्तान जिस्कम जे कारकुननि खे बरज़ुबान यादि आहिनि। बशीर कुरैशीअ जे इंटेलेक्चुअल अप्रोच ऐं फ़हम व फ़रासत ते तनक़ीद कंदड़ दानिश्वरनि खे सभ खां वधीक हैरत इन ॻाल्हि ते थींदी हुई त हुन जे हिक सॾ ते माण्हुनि जा समुंड कीअं था उथली पवनि। बशीर कुरैशीअ जे इन सहर या जादूअ जो हिकु ई राज़ हो त हू हिकु अॻुवाण हुअण बावजूद पाण खे अदना कारकुन तौरु पेश कंदो हो। बशीर कुरैशीअ जे सॾ ते ताज़ो 23 मार्च ते कराचीअ में बि माण्हुनि जो समुंड उथली पियो हो। ही सिंध सां मुहबत जो जादू हो। माण्हुनि खे यकीन न पियो अचे त सिंध सिंध करे धड़कंदड़ दिलि ओचितो कीअं बंदि थी वई। बशीर कुरैशीअ जे विछोड़े ते अॼु रुगो जिस्कम जा कारकुन ई न पर सिंध सां प्यार कंदड़ हर माण्हू सोगवार आहे। बशीर कुरैशीअ लाइ ॻोढ़ा रुगो जिस्कम कारकुन ई न वाहींदा पर नौशरो फिरोज़ जे गुम थियल नौजवान इमरान जोखियो जी माउ जहिड़ियूं केतिरियूं ई औरतूं बि लुड़क ज़रूर लाड़ींदियूं जिन जे मथे ते हुन कॾहिं ॾढ ऐं आस ॾियारींदड़ हथ रखियो। मुंहिंजे बच्चे जो केतिरो जिदोजहद कई, केतिरो माना बाईपास ते धाड़ा लॻराया, माना
जिते भी किते मैंने इमरान ने जरूर नाल वठो केतिरा जगह प्रेस क्लब ते आयो असां एतरी जिदोजहद कई ते एक अजीम लीडर हुयो उन जड़ी उन कोई जगह उन कोई न तो भरे सके पियो और एतरो मां सिंधु जरा भावना न्याण देण जरा एतरी जिदोजहद कंदा जगह असां त ये उन तारीफ़ करे न था सको आई असां उन खे ॾिसी न था सको त एतरो साथ असां केई न ॾींदो आया जैसा सजो ॾींहुं न पंहिंजो वॾो हुयो असांजो असां हुनजे वास्ते शौक़ु मल्हाईंदासीं वेहंदासीं ऐं केतिराई जॻह भाई बाप ते इमरान जे लाइ धरना लॻाई उहे ॾींहं असां ज़िंदगी भर न विसरंदा अॼु रुगो सिंधवासी न पर सिंध पाण बेरुनी हूंदी छो त बशीर कुरैशीअ जो विछोड़ो रुगो कंहिं सियासी अॻुवाण जो मौत न पर सिंध जे हिकु आशिक़ जो मौत बि आहे हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हिन सदमे खे कीअं थी मोड़े सिंध जी क़ौम परस्त तहरीक बेलोस क़यादत जे हिन ख़ाल खे कीअं थी पूरो करे यूसुफ जोखियो KTN न्यूज़ कराची Apa?